बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन अमीर ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम एनालिसिस रूम ऐं आउं आहियां लैला निसार। नाज़रीन नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी जेसीं ताईं ॻाल्हि कजे त ॿिन्ही जा हिक ॿिए ते लफ़्ज़ी वार हिन वक़्त ताईं बरक़रार आहिनि। अॼु तव्हांखे कुझु मुख़्तलिफ़ ख़बरूं प्रोग्राम में ॾियण जी कोशिशि कंदासीं, कुझु दिलचस्प ख़बरूं तव्हांजे आरो रखंदासीं, पर गॾोगॾु जीअं त असीं तव्हां ताईं इहो पहुचाइणु चाहियूं पिया त हिन वक़्तु सियासी मैदान में छा थिए पियो ऐं ख़ासि करे पीपल्स पार्टी ऐं PMLN जी जेतोणी ॻाल्हि कजे त हिक ॿिए ते लफ़्ज़ी वारनि जो सिलसिलो हमलनि जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। अॼु हिकु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवाननि ऐं हू चवनि पिया त जेकॾहिं वोट खे इज़त मिली त मियां साहब अव्हां वज़ीर आज़म नथा बणिजी सघो। इहो चवणु आहे पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान आजिज़ धामरा जो। ऐं ॿिए तरफ़ जेके ॿिया पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि ख़ुर्शीद शाह साहब, उन्हनि बि हिकु दिलचस्प बयानु ॾिनो आहे त PMLN ऐं PTI में फ़र्क़ु कहिड़ो आहे, वॉट इज़ द डिफरेंस बिटवीन PMLN एंड PTI। त इहो बि काफ़ी दिलचस्प सवाल उन्हनि नारो रखियो आहे। छो चवनि पिया, छा इन जे पोयां रीज़न्स आहिनि, यकीनन पंहिंजे पैनलिस्ट जे अॻियां रखंदासीं त हुननि वटि अंदरि जी छा ख़बर आहे। सो हलूं पिया पंहिंजे पैनलिस्ट वटि। मूंखे स्टूडियोज़ में मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी मोहसिन बबर साहब। अस्सलाम वालेकुम मोहसिन साहब, थैंक यू सो मच फॉर योर टाइम। ऐं ॿिए तरफ़ मूंखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी इमदाद सूमरो साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो अस्सलाम वालेकुम इमदाद साहब, अवां जी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में टाइम कढण जे लाइ। सो इमदाद साहब, अवां जी इजाज़त खां शुरूआत मोहसिन बबर साहब खां करे वठूं था त आख़िर सियासी मैदान में थी छा रहियो आहे। मोहसिन साहब, हिकु तरफ़ सीनियर अॻवान एॾियूं वॾा बयान ॾियनि पिया, PMLN खे पॉइंट आउट कनि पिया, उन्हनि जो नालो खणी बाक़ाइदा, ऐं ॿिए तरफ़ अरिड़हीं तरमीम जूं बि ॻाल्हियूं थियनि पियूं। पर पहिरियों जनरल हिकिड़ो तजियो तव्हां खां वठणु चाहींदसि, थी छा रहियो आहे, हिक ॿिए ते हमला जेके थियनि पियूं हिन वक़्तु रुकिजी न सघिया आहिनि, त छा इन जो मतिलबु इहो आहे जस्ट बिकॉज़ ऑफ इलेक्शन जी तारीख़ वेझो आहे, हर को पंहिंजी भरी डुक में लॻो पियो आहे त मां अॻियां हुजां? ही इलेक्शन जी तारीख़ वेझो ईंदी त इन्हनि हमलनि में, इन्हनि सियासी हमला या सियासी जेका बयानबाज़ी आहे, तंज़ आहे ऐं तनक़ीद आहे, इन में तेज़ी ईंदी ऐं हिन में घणी तेज़ी अञा त कुझु न आहे। मां त हिनखे नॉर्मल अफेयर हिकिड़ो सम्झां पियो ऐं पाण में हिकु ॿिए खे मां सम्झां थो हिनजे करे कुझु बि न आहे। हीअ त नॉर्मल अफेयर आहे सियासत, पाकिस्तान जी सियासत जो। हीअ त अञा जेको कुझु गुज़िरियल दौर में थियो ऐं जेको सियासी कल्चर जुमिलनि जो ऐं ज़ाती हमलनि जो गुज़िरियल दौर में असां ॾिठोसीं त हुनजे भेट में त कुझु बि न आहे। उहो त हिकिड़ो ख़तरनाक तरीन दौरो मां सम्झां थो, हिकिड़े अहिड़ी बदतहज़ीबी तरफ़ असांजी सियासत खे वठी पिए विया। ऐं शुक्र आहे मां सम्झां थो हिन में पीपल्स पार्टी, नून लीग ऐं ॿियनि पार्टियुनि खे क्रेडिट ॾियणु घुरिजे त उन सॼे मामले खे हेठि खणी आया आहिनि, इन सॼे टेम्परेचर खे जेको ज़ातियात तरफ़ हो उनखे हेठि वठी आया आहिनि। तंहिंजे करे मां हुनजी भेट में हिन बयानबाज़ी खे कुझु बि नथो सम्झां। सियासत में ही मामूली मामला आहिनि मुंहिंजी नज़र में, नॉर्मल अफेयर्स आहिनि जंहिंमें इहा स्टेटमेंट हिक ॿिए जे ख़िलाफ़ ॾिनियूं वेंदियूं आहिनि। ज़ाहिर आहे हाणे नैरेटिव बिल्ड करणो आहे नून लीग खे, नैरेटिव बिल्ड करणो आहे पीपल्स पार्टी खे। मुल्क जूं ॿ वॾियूं पार्टियूं आहिनि। तव्हां आम माण्हूअ खे, पर आम माण्हू खां पहिरीं पंहिंजे वोटर खां पहिरीं तव्हांखे मीडिया में इहो सेल करणो हूंदो आहे। ऐं जॾहिं सेल थींदो त असां तव्हां हिन प्रोग्राम में वेही, असां TV प्रोग्राम ते वेही ॻाल्हाईंदासीं ऐं उन ते ज़ाहिर तनक़ीद कंदासीं ऐं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। त इहो त बिल्कुलु थींदो ई आहे। सही। अच्छा, नैरेटिव वारी मोहसिन साहब तव्हां ॾाढी इंट्रस्टिंग शइ खे पॉइंट आउट कयो। इमदाद साहब, अक्सर करे पार्टीज़ जेकी आहिनि उहे अॻियां ईंदियूं आहिनि त ज़ाहिर आहे पंहिंजे नैरेटिव जी बुनियाद ते ईंदियूं आहिनि, ठीकु आहे, ऐं हाणे त इलेक्शन बि वेझो आहे। अच्छा, जेकॾहिं असीं मख़सूस तौर ते ॻाल्हि कयूं नून लीग जी, हिन वक़्तु नून लीग जो नैरेटिव छा आहे, छा मौक़िफ़ आहे हुनजो, छा हुननि वोट खे इज़त ॾियण वारे मौक़िफ़ खां हथु खणी छॾियो आहे, को नैरेटिव हुननि जो तब्दील थी वियो आहे? ॾिसो, नून लीग जो जेको नैरेटिव हींअर हू कोशिशि कनि था ठाहिण जी, उहा आहे डेवलपमेंट। त जॾहिं मुस्लिम लीग नून जी हुकूमत आई, पाकिस्तान में तरक़ी थी, मोटरवे ठहिया ऐं मतिलबु नवाज़ शरीफ़ साहिब जा तव्हां तकलीफ़ ॿुधो, पर गॾोगॾु नवाज़ शरीफ़ साहिब जेको हुननि जो पुराणो वोट खे इज़त ॾियो या इस्टेब्लिशमेंट जी मुदाख़लत, जजिस जी मुदाख़लत या जर्नल्स जी मुदाख़लत, उन पासे बि इशारनि किनारनि में ॻाल्हियूं कनि पिया। वॾी सियालकोट में हुननि जो ख़िताब हुयो, उते हुननि इहो ज़िक्र हो ॿीहर कयो त 5 माण्हू जेके आहिनि उहे कीअं 22 करोड़ जे अवाम जो मुंतख़िब वज़ीर आज़म खे घर मोकिले सघनि था, ॿाहिरि कढी सघनि था। सो ॿई शयूं गॾु खणी हलण जी कोशिशि कई पई वञे, पर फोकस जेको आहे उहो मजबूरी बि आहे मुस्लिम लीग नून जी, छाकाणि कुझु कमिटमेंट्स आहिनि शहबाज शरीफ़ साहिब जो कयल। त फोकस इन ॻाल्हि ते आहे त भई असां ईंदा आहियूं त लोड शेडिंग ख़तमु कंदा आहियूं, असां ईंदा आहियूं त महांगाई ख़तमु थींदी आहे, असां ईंदा आहियूं त स्टॉक एक्सचेंज जेको आहे उहो तेज़ीअ सां मथे वेंदी आहे, पाकिस्तान दुनिया जी उभरंदड़ मईशत बणिबो आहे। बल्कि हाणे त नवाज़ शरीफ़ साहिब इहो चयो त जेकॾहिं
उन्हनि जी तरक़ी जो सिलसिलो जेको उन्हनि शुरू कयो उहो न रोकियो वञे हा त पाकिस्तान दुनिया जी सभ खां ताक़तवर तरीन मैशत हुजे हा। लेकिन हिन में मां ॾिसो पोइ कुझु सही ॻाल्हियूं कुझु जाइज़ कुझु नाजाइज़ उन में पोइ थरकोल जो क्रेडिट बि उहो पाण ॾांहुं खणनि पिया। सो उन्हनि जी कोशिशि हाणे इहा आहे त डेवलपमेंट वारे जेको उन्हनि जो हिकिड़ो रहियो आहे मुस्लिम लीग नून सम्झी रही आहे त हुन खां वधीक बहितर तरक़ी पाकिस्तान खे कंहिं न आहे ॾियारी उन पासे वञनि ऐं कंहिं बि क़िस्म जो झेड़ो झटो न कनि, कंहिं बि क़िस्म जे वेड़ में मज़ाहमत में या इस्टेब्लिशमेंट खे जेको आहे उहो इशारा करणु उन ते इल्ज़ाम हणणु या उनखे चेड़ाइण वारी सियासत न कनि। ठीक है, डेवलपमेंट वारो नैरेटिव तव्हांखे वधीक नज़र अचे पियो। अच्छा मोहसिन साहब, अॼु मुंहिंजी कोशिशि आहे प्रोग्राम में त तव्हां खां जेको आहे मां अंदर जूं ख़बरूं पुछां। ही जेको असीं गुज़िरियल ॾींहंनि में ॾिठोसीं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहब जो इंटरव्यू, उन में हू जेको चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे लाइ फरमाए रहिया हुआ, काफ़ी उहो सर्कुलेट थियो, काफ़ी उहा शइ वायरल थी। अच्छा, हिन वक़्तु हाणे त हू दुबई में आहिनि, त दुबई में छा थी रहियो आहे? हिन वक़्तु कुझु थी रहियो आहे दुबई में? वॉट वॉज द पर्पज़? हू छो मिलिया हुया? सो ये जेको आसिफ ज़रदारी साहब ऐं बिलावल भुट्टो साहब जे विच में हिकिड़ो ख़लीज जूं हिकिड़ो गैप जूं ख़बरूं या तनक़ीद हिक ॿिए ते कई हुई त ॿई को पाण में ठहनि कोन था, बिल्कुलु ग़ैर ज़रूरी तौर ते इहा ख़बर हुई जंहिंमें का बि सदाकत न हुई, उहो मुमकिन न हो। मूं उन ॾींहुं ई पंहिंजे प्रोग्राम में बि चयो हो त इहा ग़ैर ज़रूरी ख़बर आहे, हिन जी का बि सदाकत न आहे। ऐं इहो फ़िलहालु जेकॾहिं इहो हुजे बि सही, मां एज़ एन एनालिस्ट एज़ एन जर्नलिस्ट मां चवां जीअं ईअं हुजे बि हा त इहो मुमकिन न आहे त का सियासी पार्टी हिनखे ऑन करे ऐं हिनखे चवे त हा असां में जेको आहे इख़्तिलाफ़ आहिनि वग़ैरह वग़ैरह। प्योरली हिकिड़ो फैमिली इवेंट हो, फैमिली इवेंट प्योरली हिकिड़ो फैमिली इवेंट हो, सभिनी खे हुते मिलणो हो। ऐं इन फैमिली इवेंट में तव्हांखे लैला ॿुधायां त इन में जेको मर्कज़ हो ॻाल्हियुनि जो उहो बिलावल जी शादी जो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी, चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जी शादी थियण वञी पई। जी शादी ज़ाहिर आहे, उते फुफियूं गॾियूं, त उते मासियूं आयूं, उते भेणूं पहुतियूं, उते आसिफ साहब पाण पहुता आहिनि। त उते ॻाल्हि हले पई त 2024 में कंहिं वक़्तु बि बिलावल जी शादी ते ॻाल्हि ॿोल कजे। ज़ाहिर हुनजो फैमिली अफेयर आहे, पंहिंजो पाण में फैमिली में शादी जो मामलो त फैमिली में तय थींदो न, पहिरीं पार्टी जो मामलो त न आहे। ज़ाहिर आहे बिलावल खे हाणे शादी लाइ ज़ोर भरे, भेणूं ज़ोर भरींदियूं, घर में थींदो आहे न, पंहिंजे घरनि में आम थींदो आहे, भेणूं ज़ोर भरींदियूं आहिनि, पुफियूं मासियूं शरारतूं कंदियूं आहिनि ऐं पोइ चवंदा आहिनि बाबा शादी करा, हाणे तुंहिंजी शादी था करायूं। इहो हिकिड़ो नॉर्मल अफेयर आहे ऐं उनजो घर जो मामलो आहे ऐं शादी जे लाइ कोशिशूं हलनि पियूं, बिलावल खे राज़ी करण जी कोशिशि पई त करे छॾियो शादी। पॉलिटिकल टाइमिंग जी ॻाल्हि थिए पई, इलेक्शन खां पहिरीं कजे, इलेक्शन खां बाद कजे, ऐं ज़ाहिर आहे इहे सभु शयूं थींदियूं। त इहो मामलो सॼो फैमिली अफेयर हो ऐं उतां थी वापसि वरी पॉलिटिकल एक्टिविटी शुरू थी वेंदी। बाक़ी शयूं हुनजो तालुक न आहे को बि पॉलिटिक्स सां, इख़्तिलाफ़ात सां। मुंहिंजी मूं वटि जेका ख़बर आहे उहा आहे। ॿिन्ही जा तालुका जेके आहिनि उहे लॻा पिया, सुठा ई लॻा पिया आहिनि। ऐं दुबई में मिलण जो मक़सदु बिलावल भुट्टो ज़रदारी जी शादीअ जी तारीख़ तय करणु हुयो। तारीख़ चऊं या शेड्यूल में बि, पर मुंहिंजी जेका आहे मूं वटि जेका हालवाल आहे त 2024 में बिलावल जी शादी मुमकिन थी सघे। ठीक आहे, सही आहे, बिल्कुलु हुनजो राइट आहे, ज़ाहिर पर्सनल शयूं आहिनि। अच्छा, तव्हांखे मोहसिन साहब हिन वक़्तु कहिड़ी पार्टी जो नैरेटिव सभ खां वधीक स्ट्रॉन्ग नज़र अचे पियो? ॾिसो, हींअर माण्हू कंहिंखे पसंदि अचे कंहिंखे न अचे पाकिस्तान में, ऐं वरी जेकॾहिं पाण सिंध स्पेसिफिक ॻाल्हायूं त सिंध में एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव हूंदो आहे, उहो हमेशह जेको आहे उहो फोर फ्रंट ते रहंदो आहे। जेका पार्टी फोर फ्रंट ते अची एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव कहिड़े बि तरीक़े सां पेश कंदी त उनजो रहियो आहे। गुज़िरियल 5 साल में ॾिसो PMLN जेका आहे, ख़ासि तौर ते मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ तमामु घणा पॉपुलर हुआ। गुज़िरियल जेको PTI जो दौरु हुयो जंहिंमें उन्हनि खे तकलीफ़ूं आयूं, उन्हनि खे जेलनि में विधो वियो ऐं पोइ उन्हनि हिकिड़ो तमामु हार्श क़िस्म जो एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव बिल्ड करण में हू कामयाबु विया सॼे पंजाब में ऐं सिंध जे माण्हुनि बि उनखे ऑन कयो। इनजे बावजूदि त PMLN जो जेको कंट्रीब्यूशन सिंध जी डेवलपमेंट में आहे, जेका हींअर इमदाद बि ॻाल्हि कई, तुंहिंजो डेवलपमेंट नैरेटिव पंजाब में रहे थो, पंजाब में माण्हू डेवलपमेंट खे ऑन कनि था नैरेटिव खे, पर पहिरियों इहो थियो त पंजाब में एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव जो आहे उहो वधीक पेनिट्रेट करे वियो आहे मासिस में ऐं उते बि इहा ॻाल्हि हले पई। सिंध में हमेशह इहो रहियो, सिंध जी त रवायत रही आहे हमेशह। त हींअर पीपल्स पार्टी जो जेको नैरेटिव आहे उन हिसाब सां आहे नून लीग जो नैरेटिव, छाकाणि त हाणे हिकिड़ो विच थरो करण जी कोशिशि कनि पिया, करे न पिया सघनि। अच्छा, वो क्लियर तव्हांखे नज़र अचनि था पंहिंजे नैरेटिव में? बिल्कुलु, मूंखे त तमामु घणो क्लियर नज़र अचनि पिया तो कहिड़े पासे बीठल आहिनि, पर हू ॿिन्ही पासे वञण लाइ तयारु आहिनि। चवंदा हेॾा बि न वञूं, हेॾा बि न वञूं, माण्हुनि खे ख़बर बि न पवे, पर इहो थी कोन थो सघे। माण्हू सभु सम्झनि था त छा थिए पियो, बयाननि जी ॻाल्हि कीअं ख़बर अचे, पर ज़ाहिर आहे हुननि हिकिड़ो पॉलिटिकल कंप्रोमाइज़ कयो आहे फॉर द सेक ऑफ
इक़्तिदार इक़्तिदार में अचणु चाहिनि था, उनजे लाइ ज़रूरी करणो पवंदो। तव्हां एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव वठी पाकिस्तान में जेलनि मां बि आज़ादु हुजो, केसनि मां बि आज़ादु हुजो, ऐं इहो थी कोन थो सघे त इहो एॾी सहूलियत तव्हांखे मिले। पाकिस्तान में एस्टेब्लिशमेंट हिकिड़ी हक़ीक़त आहे, उन सां गॾु तव्हांखे पंहिंजो जेको आहे गुड एंड बैड जेको आहे तव्हांखे रिलेशन रखणा पवंदा आहिनि, ऐं उहो सिलसिलो हलंदो आहे। इहो पाकिस्तान जी तारीख़ हींअर बि ईअं ई आहे, ऐं पीपल्स पार्टी बि उन तरफ़ आहे। उन्हनि जो नैरेटिव जेको आहे घणो न बि चइजे, पर थोरो ज़रूरु एंटी एस्टेब्लिशमेंट नैरेटिव हिकिड़ो हले पियो, पर उहो हिट कनि पिया नून लीग खे, ऐं उहो पॉलिटिक्स में ई थींदो। पर इहे ॿई पार्टीज़ ई तमामु घणियूं फ्रंट ते नज़र अचनि पियूं, असांखे पंहिंजा कार्ड्स प्ले कंदे। इमदाद साहब, तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदसि त ही जेके पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, जीअं त ख़ुर्शीद शाह साहब, उहे चवंदा त जॾहिं PTI हुई उहे चवंदा हुया त असां एस्टेब्लिशमेंट सां गॾु आहियूं। हाणे PMLN साॻी ॻाल्हि करे पई त PTI ऐं PMLN में को ख़ासि फ़र्क़ु कोन आहे। त डू यू ऑल्सो थिंक त ही ॿई पार्टीज़ हिकिड़े पेज ते बीठियूं आहिनि, ॿई खे साॻिया कॉन्सिक्वेंसिस ॾिसण जे लाइ मिलंदा? ॾिसो, को घणो फ़र्क़ु हाणे जेका हिन सूरत हाल आहे, पहिरीं मुस्लिम लीग नून हुयो, उन दौर में मुस्लिम लीग नून काफ़ी बहितर बिहेव बि कयो, उन्हनि ज़ाहिर सख़्तियूं बि सठियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाइयूं बि थियूं, पार्लियामेंट में फोकस्ड बि रहियूं, पर रही मुस्लिम लीग नून। पर हाणे जेको ही पंहिंजो सूरत हाल थी आहे, ख़ासि तौर ते 9 मई खां पोइ, त उन में हिकिड़ो हूंदो आहे त साफ़ बिल्कुलु वाज़े तौर ते हिकिड़ो पॉलिटिकल तव्हांजो एटीट्यूड हूंदो आहे, न त उहो मुस्लिम लीग नून ॾेखारण में नाकाम वई आहे। लेवल प्लेइंग फील्ड जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उन ते हू चिड़ी हुनजो जवाबु था ॾियनि। ईअं थो लॻे ॼण लेवल प्लेइंग फील्ड उन्हनि खां थी घुरिजे। जेकॾहिं ॻाल्हि कजे त भई इलेक्शन जी तारीख़ जेका आहे उहा ॾिनी वञे, तव्हां ॾिसो त मुस्लिम लीग नून उनजो जवाबु इलेक्शन कमीशन खां अॻु में थी ॾे। हालांकि इहे मुतालबा इलेक्शन कमीशन खां कया था वञनि न, जेका पॉलिटिकल पार्टी करे पई। सो मुस्लिम लीग नून जेका आहे उहा मुकम्मल तौर ते इहो शो करण जी कोशिशि पई करे त उहा हिन वक़्तु जेको कुझु थिए पियो पाकिस्तान में, एस्टेब्लिशमेंट जेको कुझु करे पई, उन में हू बराबरि जी हिसेदार आहे, बराबरि जी साथी पंहिंजो आहे, साथी आहे उनजी। जीअं बिल्कुलु 2018 खां अॻु में या 2018 खां वठी तहरीक अदम एतमाद खां कुझु वक़्तु अॻु में ताईं चेयरमैन तहरीक इंसाफ़ सां कोशिशि कंदा हुआ, 1 पेज, हिकिड़ो सफ़ो। सो हिकिड़े सफ़े वारी जेका सियासत हूंदी आहे उहा बुनियादी तौर ते सियासत न आहे हूंदी। हाणे उहो ॾिसो त पूरी कोशिशि इहा कई पई वञे ॾेखारण जी त असां हिकु सफ़े ते आहियूं। सो फ़र्क़ु ज़ाहिर आहे, तजुर्बे जे हवाले सां हिकु फ़र्क़ु आहे, थोरो मार खाई जेको माज़ीअ में हिन वक़्तु थोरो सो जेकॾहिं इमदाद साहब ॻाल्हि खे कंसाइज़ करण जी कोशिशि कयूं त पंहिंजा कार्ड्स केरु सुठे नमूने सां प्ले करे पियो, केरु पंहिंजो नैरेटिव सेल करण में कामयाबु थींदे तव्हांखे नज़र अचे पियो, जेकॾहिं ॿिन्ही पार्टीज़ जी ॻाल्हि कयूं त, ख़ासि करे PMLN या चलो PTI जी बि करे वठूं था, ऐं पीपल्स पार्टी जी बि, टई ज़ाहिर वॾियूं पार्टीज़ आहिनि। ॾिसो, कार्ड्स जेके पॉलिटिकल पार्टी वटि ख़ासि तौर ते मुस्लिम लीग नून वटि त आहिनि ई कोन, हू त पूरो भाड़े वेठा आहिनि पिया त भई उन्हनि खे सॼो कुझु मैनेज करे ॾिनो वेंदो। मुस्लिम लीग नून तव्हां ॾिसो न त हिन वक़्तु ताईं हिकिड़े जलसे खां पोइ का एक्टिविटी वॾी का थी कोन्हे। कुझु 2 दर्जन या 4 दर्जन जो माण्हुनि खे वञी मियां नवाज़ शरीफ़ साहिब कॾहिं मरी में ख़िताब पिया कनि, या कॾहिं सियालकोट में उन्हनि ख़िताब कयो 2 ॾींहं अॻु में। सो कार्ड्स जेके पॉलिटिकली कार्ड्स असांखे नज़र न पिया अचनि, असांखे नज़र न पिया अचनि। पार्टी में अचनि पिया तव्हांखे या PTI में? पीपल्स पार्टी के हद, पीपल्स पार्टी न, PTI वटि त बिल्कुलु कुझु बि कोन्हे न। पीपल्स पार्टी के हद ताईं इहा कोशिशि करे पई, जीअं हाणे अहिड़ी तरमीम वारो मामिलो आहे, उहो पीपल्स पार्टी कोशिशि करे पई त उन सां उनजे ज़रिए पंहिंजी जेको मक़बूलियत माण्हुनि में वधीक बहितर कजे, या इलेक्शन न पई थिए, लेवल प्लेइंग फील्ड वारो मामिलो आहे, इहे शयूं पीपल्स पार्टी करे पई। हुन पासे टोटल इहो आहे त भई असां ईंदासीं त असां तरक़ी आणींदासीं, असां ईंदासीं पैसा आणींदासीं। हुन पासे पॉलिटिकली कंहिं बि क़िस्म जो को कार्ड या पॉलिटिकली जंहिंखे अॼुकल्ह नैरेटिव चइजे थो, उहो तव्हांखे ॿिन्ही पासनि में नज़र नथो अचे। वॾी महिरबानी इमदाद साहब, टाइम जी कमी लॻी पई आहे। सो नाज़रीन, त हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक पिया वठूं, ऐं ब्रेक खां पोइ हिकु ॿिए टॉपिक सां गॾु अवां जी आॾो हाज़िर थियूं पिया। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंध जी अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां असां तव्हांखे लाॻीतो अपडेट कंदा अचूं पिया, पंहिंजे प्रोग्राम्स जे ज़रिए एक्सक्लूसिव न्यूज़ तव्हांजे आॾो असीं पेश कंदा अचूं पिया, जेकी बि सिंध में हलंदड़ अमन अमान जी सूरत हाल आहे। अॼु हिकु इम्पोर्टेंट वेहक थी आहे, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे निगरां वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जी सदारत हेठि अमन अमान बाबति नाज़रीन वॾो अहम इजलास थियो आहे, ऐं पंहिंजे एनालिस्ट खां असीं ॼाणींदासीं त अंदर जी ख़बर छा आहे। उन इजलास में सिंध जी अमन अमान जी सूरत हाल हवाले
कहिड़ियूं अहम डिस्कशन्स थियूं आहिनि। सुबुह सां स्टूडियोज़ में गॾु मौजूद आहिनि चीफ रिपोर्टर कराची सीनियर सहाफ़ी गाज़ी झंडेर साहब। अस्सलाम वालेकुम गाज़ी साहब, वॾी महिरबानी टाइम जे लाइ। सो गाज़ी साहब, हीअ जेकी अॼु अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां अहम वेहक थी आहे, इन में छा डिस्कशन थियो आहे? लैला जी, निगरान सीएम जो ॿियो सेशन हुयो निगरान कैबिनेट जे क़ाइमु थियण खां पोइ, जेको अमन अमान जे हवाले सां हुयो। जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में चयो त अंदर जी ख़बर छा आहे, अंदर जी ख़बर जी आहे त अॼोके इजलास में सिंध जे निगरान वॾे वज़ीर सभिनी पुलिस ऑफिसर्स खे स्ट्रेट मैसेज ॾिनो आहे त जेको पुलिस ऑफिसर पंहिंजे एरिया में मनशियात ते ऐं क्राइम जी सूरत हाल ते कंट्रोल न करे सघंदो, उहो कंहिं बि सूरत में पंहिंजी पोस्टिंग ते बरक़रार न रही सघंदो। अॼु हीउ जेको इजलास थियो आहे हुन में ख़ासि तौर ते कराची जा इशूज़ डिस्कस थिया आहिनि ऐं उनजी पैराइटी जेका हुई उहा हुई कराची जे अंदरि जेको मनशियात जो विकिरो ऐं वाहिपो आहे। अॼु सीएम साहब जे तरफ़ां न रुगो IG सिंध पुलिस पर एडिशनल IG खां बि बराह रास्त इलाही सारा सुवाल कया विया आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो आहे त जेको मनशियात जो तमामु वॾे पैमाने ते वाहिपो आहे कराची में ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जी मनशियात आहे, न रुगो आम रोडनि रस्तनि ते मुख़्तलिफ़ पोश एरियाज़ में, पर तव्हांजे स्कूलनि में, यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजिस में बि मनशियात जो ख़तरनाक हद ताईं वाहिपो वधी वियो आहे। इन हवाले सां अॼु इहो बहस रहियो अॼोके इजलास में त मनशियात अचे किथां थी ऐं केतिरो डिस्टेंस ट्रेवल करण खां पोइ हिते कराची में पहुचे थी। मुख़्तलिफ़ जेके क़ानून लागू कंदड़ इदारा आहिनि उहे इनखे रोके छो न पिया सघनि ऐं पुलिस जो कराची में कहिड़ो किरदारु आहे मनशियात खे रोकण में। उनखां अलावा जेको कराची में पुलिसिंग जो कल्चर आहे उनखे पिणु अॼु निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जे तरफ़ां बाज़ाब्ता निधियो वियो आहे हिन इजलास में ऐं पुलिस ऑफिसर्स खे इहो चयो वियो आहे त कराची शहर अंदरि कंहिं बि क़िस्म जी मुनासिब पुलिसिंग कोन पई थिए। इहो पुलिसिंग जो तरीक़ो न आहे। हू जिते बि जॾहिं बि शहर में निकितो आहे त उन किथे बि का नाकाबंदी प्रोफेशनल तरीक़े सां न आहे ॾिठी। ऐं जेको अमन अमान वारी सूरत हाल आहे, अॼु वॾे वज़ीर तरफ़ां इहो चयो वियो आहे IG एडिशनल IG खे त हीअ जेके अंग अखर पुलिस ऑफिसर्स हर भेरे गवर्नमेंट खे मुतमइन करण लाइ पेश कंदा आहिनि परफॉर्मेंस जा, हू उन्हनि में इंट्रेस्ट नथो रखे। हू ॾिसण थो चाहे त शहर कराची अंदरि या मजमूई तौर ते सूबे अंदरि माफ़ कजो त ही जॾहिं अॼु जे एजेंडा में मंशियात वारो मामलो मौजूदु हुयो त पोइ असीं एतिरनि सालनि खां ॾिसूं पिया त इहा शइ कंट्रोल नथी सघी आहे। त छा जे इजलास खां पोइ डू यू थिंक, जीअं त वॾे वज़ीर बि उन्हनि खे स्ट्रेट फॉरवर्ड इहो चयो आहे त मूंखे किथे पेट्रोलिंग नज़र न ईंदी आहे, कुझु थींदे नज़र न पियो अचे, त के मस्बत क़दम जेके आहिनि खयां वेंदा पुलिस पारां? लैला, इहो बदकिस्मती आहे असांजे मुआशिरे जी, छाकाणि तव्हांखे बि ख़बर आहे ऐं पुलिस खे बि ख़बर आहे त हीउ केयर टेकर सेटअप आहे। सीएम साहब 2-3 महीननि खां पोइ न हूंदो, वरी पॉलिटिकल सेटअप ईंदो। मनशियात सालनि खां वठी इन क़िस्म जा इजलास असां ॾिसूं पिया, पुलिस ऑफिसर्स जो दावाऊं ॾिसूं पिया। बदकिस्मती आहे त मनशियात वधे पई, मनशियात जो विकिरो तोड़े वाहिपो ख़ासि तौर ते सिंध में ऐं कराची में वधंदे नज़र अचे पियो, पाण खे घटि थींदे नज़र न पियो अचे। वजह मुख़्तलिफ़ कारण थी सघनि था, पर किथे बि हर जॻह ते तव्हांखे इज़ी सॼी सिंध में, सॼी कराची जे कंहिं पाड़े, कंहिं बि इलाइक़े, कंहिं बि एरिया में मिली वेंदी। बिल्कुलु मोहसिन साहब, तव्हांजी तरफ़ां अचणु चाहींदसि, जीअं पंहिंजो गाज़ी साहब असांखे काफ़ी इंपॉर्टेंट इंफॉर्मेशन ॾिनी त अॼु वेहक में छा अहम ॻाल्हि ॿोल थी हुई, त आख़िर सिंध में अमन अमान कॾहिं बहितरी जी तरफ़ ईंदो? हिकु तरफ़ असीं कचे जी धाड़ेलनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, ॿिए तरफ़ असीं जेकॾहिं मख़सूस तौर ते कराची शहर जी ॻाल्हि कयूं त हिते असीं सुकून सां न गाॾियुनि में वेही सघंदा आहियूं, न को रोड रस्तनि ते आराम सां घुमी फिरी सघंदा आहियूं, यानी हर वक़्तु ख़ौफ़ पियल हूंदो आहे दिमाग़ में त कोई मूंखां का शइ फुरे न वञे। जी बिल्कुलु ख़ौफ़ मौजूदु आहे ऐं इन में को शक ई न आहे त कराचीअ में तव्हां पंहिंजे मोबाइल आराम सां कॾहिं घुमी नथा सघो, या पंहिंजा वैल्यूबल्स जेके आहिनि तव्हां शहर में घुमी नथा सघो। तव्हांजी बाइक जेकॾहिं तव्हां किथे बीहारियो था, बाइसिकल हुजे उहा तव्हां बीहारियो था त उहा चोरी थी वञे। तव्हांजी कार, वैल्यूबल जेका बि तव्हांजी आहे उहा नथी बचे पई तव्हांजी। हाणे सूरत हाल इहा आहे त अॼोके इजलास में जेके फ़ैसिला बाकर साहब जी संजीदगी, असांजे वॾे वज़ीर जी जेका संजीदगी आहे, हुनजी कमिटमेंट आहे, हुनजो जेको ख़ुलूस आहे इन मसइले खे हल करण लाइ, हिन ते को बि शक न आहे। उहो बिल्कुलु इन हवाले सां हिकिड़ो क्लियर माण्हू रहियो आहे पंहिंजे दौर में बि, हाणे बि हू चाहे थो त कुझु थिए, पर मुंहिंजी नज़र में कुझु न थींदो। उहो इन करे जो उही जीअं गाज़ी बि चयो त इहो कॉस्मेटिक कुझु शयूं थींदियूं, कुझु अंग अखर हेठि मथे थी वेंदा,
ऐं पोइ नेक्स्ट मीटिंग में बाक़र साहब खे ॾेखारियो वेंदो साईं पोइ दफ़े 100 खून थिया हुआ हिन भेरे 90 खून जी थिया अंग अखरनि वारो मामलो ॾाढो दिलचस्प सॼो आहे हिन ते- जॾहिं हिन ते पुलिस सां data असीं ते- ॻाल्हि कंदा आहियूं त हू डेटा असांखे शो कंदा आहिनि हालांकि पुलिस जा पंहिंजा अफ़सर चवंदा आहिनि ऑफिसर्स त ही जेको डेटा असीं शो कंदा आहियूं रियलिटी इन खां उल्टी हूंदी आहे डेटा में छा थींदो आहे ॾिसो डेटा उहो आहे जेको रिपोर्टेड केसिस आहिनि जेके FIRs कटियल आहिनि उहो डेटा आहे जेके नथियूं कटिजनि मतिलबु तव्हां हींअर ख़ुदा न ख़ासि गाॾी तव्हांजी चोरी थी वञे तव्हां FIR नथा कटाए सघो छाकाणि जेसिताईं SHO साहिबु न चाहींदो ऐं पोइ SP साहिबु न चाहींदो तेसिताईं FIR न कटिबी छाकाणि त उहा डेटा में अची वेंदी आहे पोइ तव्हांजे थाणे जी हद में उनजो नंबर वधी वेंदो आहे त पोइ परफॉर्मेंस में अची वेंदी आहे त बाबा तो वटि त 100 वारदातूं थी वियूं आहिनि पोइ महीने त 80 थी वियूं त इहो सॼो उनजी परफॉर्मेंस में तंहिंजे करे डेटा सां प्ले कंदा आहिनि इहो मसइलो कोन्हे सही। अॼु जी मीटिंग जी जेका अहम ॻाल्हि आहे जी। उहा इहा हुई जेका असांजे सोर्सिस असांखे ॿुधाई आहे उहा इहा आहे त हिकिड़ी सुप्रीम कोर्ट जो कराची बदमनी केस हो ऐं उन कराची बदमनी केस जे हवाले बाद में तमामु सख़्तु फ़ैसिला सुप्रीम कोर्ट कया हुआ उन खां पोइ हिकिड़ी अमल दरामद केस जेका आहे उनजो हलियो हो उन अमल दरामद में कराची बदमनी केस में बार बार सिंध हुकूमत खे चयो वेंदो रहियो त हीअ बि ठीकु कयो हीअ बि ठीकु ज़ाहिर आहे जज जेको आहे सुप्रीम कोर्ट जो ॾिसनि था उन बार बार परफॉर्मेंस घुरनि था ऐं पुछनि था उन हवाले सां अॼु मक़बूल बाक़िर साहिबु पंहिंजी बुक जेका आहे डायरी जेका जंहिंमें शयूं नोट करे उहो खोले वेही रहियो आहे अच्छा ऐं अॼु जेका ऑफिसरनि सां जेका थी आहे उहा हिते ॿुधाए नथी सघिजे जेके बि ऑफिसर हुते मौजूदु हुआ जिन जिन रेंजिस जा या अंदर जी ख़बर अच्छा जी अंदर सख़्त हुननि क्लास खे वठी वई आहे सख़्तु पंहिंजो अल्फाज़ में सख़्तु लफ़्ज़नि में हुननि खे हिदायतूं जारी कई पर असर इन्हनि ऑफिसरनि ते को बि कोन्हे छाकाणि हुननि ख़बर आहे हू चवनि था कहिड़े तरीक़े सां 2-3 महीना असां कढी वञूं हा हू करे यस सर करे सुभाणे कुझु बहितरी बि कंदा कुझु नाका बहितर थी वेंदा कुझु माण्हुनि खे ॿधी वेंदा मनशियात वारनि खे चवंदा त महिरबानी करे फ़िलहाल 2 महीना अच्छा इहो केॾो कॉमनली असांखे Very मौसम commonly. रस्तनि ते नज़र ईंदा आहिनि तव्हां उनखे मनशियात अलावा मनशियात तव्हांखे फ़िलहाल चवंदा पुलिस वारा असांजा जेके बि अफ़सरान आहिनि या मनशियात खां अलावा जेको बि किराए मां बाबा फ़िलहाल 2-3 महीना थोरो सब्र Oh my God. कयो ऐं साईं थोरो गुज़री वञे मक़बूल बाक़िर साहिबु थोरो हली वञे उन जी हुकूमत ईंदी पोइ पाण साॻिया आम हिते ई शहरनि हूंदासीं जी आम शहरनि जी रस्ता रोक कई वेंदी आहे उन्हनि खां मक़बूल एॾो बाक़िर कुझु साहिब जी माण्हू इहा बि कंदो महिरबानी थी वेंदी लैला सही। मक़बूल बाक़िर साहिब जी इहा महिरबानी थी वेंदी जेकर 2 महीननि जो रिलीफ असांखे मिली वञे जेसिताईं हू हिते आहे उहो बि गंज इहा बि वॾी ॻाल्हि थी वेंदी पॉलिटिकल गवर्नमेंट जेका बि ईंदी त इहे असांजा साॻिया पुलिस वारा असांजा साॻिया ऑफिसर्स जेके क्राइम खे कंट्रोल करण में हुनजी मुंहिंजी नज़र में केॾो प्रोफेशनल ऑफिसर छो न हुजे क्राइम खे कंट्रोल करण जा साइंटिफिक तरीक़ा केरु बि इस्तेमालु नथो करे साॻिया ई भोंडा पुराणो जेको सिस्टम आहे पुलिसिंग जो उहो इस्तेमालु कयो वञे थो साॻिया माण्हू तव्हांखे थाणनि ते नज़र ईंदा मूंखे ॿुधायो कहिड़ा थाणनि ते तव्हांखे पढ़ा लिखिया SHOs ऐं जेके इम्प्लीमेंटर्स आहिनि जेके एग्ज़ीक्यूशन कंदा आहिनि हेठि पुलिसिंग जी ऐं पुलिस लॉ जी कहिड़ा तव्हांखे अहिड़ा एक्स्ट्रा ऑर्डिनरी माण्हू थाणे में हिकिड़े थाणे मां क्लिफ्टन थाणे मां निकिरी दरक्षा वेंदो दरक्षा मां निकिरी DHA ॿिए कंहिं थाणे में हलियो वेंदो हुतां हुते हलियो वेंदो हीउ सिलसिलो त हलंदो पियो इन सां को फ़र्क़ु मुंहिंजे ख़्याल में न पवंदो जेसिताईं ओवरऑल थाणे जो जेको कल्चर आहे उहो तब्दील न थींदो तव्हां पंजाब में हलिया वञो पंजाब में काफ़ी जाइनि ते कल्चर तब्दील थियो आहे मां तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल ॾियां थो उन खां पोइ ज़रूरु गाज़ीन में जेकॾहिं हिते ऐड करण सवाइ मूंखे ॿुधाए सिंध में हिते कहिड़ो हिकिड़ो थाणो मौजूदु आहे मूंखे करेक्टर सर्टिफिकेट खपंदो आहे मां पंजाब जे या ख़ासि तौर ते इस्लामाबाद जेके थाणे में हलियो वञा उते जमा करायां सॼो इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे फॉर्म वठंदा तव्हांखे जीअं बैंक में तव्हांखे टोकन अच्छा मिलंदो मौसम साहब आहे असां सां तव्हांखे टेलीफोन टोकन लाइन ते मिलंदो फ़हीम सिद्दीकी साहब मौजूद आहिनि जी, हुननि सां ॻाल्हि ॿोल करे वठूं था फ़हीम पोइ साहब तव्हां सां खे कंक्लूड करे वठिजो फ़हीम सिद्दीकी सीनियर सहाफ़ी असां सां गॾु मौजूदु आहे नाज़रीन हुननि सां बि गुफ़्तगू कंदासीं त अॼु सिंध में अमन अमान जी सूरत हाल हवाले सां जेकी अहम वेहक थी आहे हुननि वटि छा अंदर जी ख़बर है। अस्सलाम वालेकुम फ़हीम साहब बहुत शुक्रिया आपके वक्त का। बहुत शुक्रिया आपका। जी फ़हीम साहब सिंध में जब अमन अमान की सूरत हाल के हवाले से बात करते हैं तो बड़ी बड़ी खबरें सामने आती हैं और इस तरह की इंपॉर्टेंट मीटिंग्स भी हमें देखने में नजर आती है लेकिन होता कुछ नहीं है। लेकिन खैर मैं आपसे मखसूस तौर पे आज की मीटिंग के हवाले से जानना चाहूंगी जो कि सिंध के निगरान चीफ मिनिस्टर की सदारत के नीचे हुई है तो क्या अंदर की क्या खबर है आपके पास क्या टॉपिक्स ऑफ डिस्कशन थे? देखिए बहुत ज्यादा जो है आज पुलिस को जो है वो एक तरह की डांट खानी पड़ी है निगरान वज़ीर आला से और उन्होंने जो है बहुत ही कैटेगोरिकली ये कहा कि आखिर पुलिस ही की सरपरस्ती में सारे जुराइम होते हैं और जब उन्होंने इस वाक़े का भी जिक्र किया जो DSP जो है उमर बाजारी वाले वाक़े का उस पे कहा कि जब पुलिस खुद जो है डकैतियों में मुलविस होगी तो हम लोगों को क्या मुंह दिखाएंगे। उन्होंने इस तरह की नाराजगी का इजहार किया और उन्होंने जो वो आदाद शुमार और जो प्रेजेंटेशन उन्हें पेश की गई आज के इजलास में उन्होंने उसके ऊपर अदम इत्मीनान का इजहार किया। उन्होंने कहा ये आप मुझे दिखा रहे हैं लेकिन अगर मैं सिर्फ ये कहूँ देखूं आपके फिगर्स के मुताबिक के नवंबर में अगर 1700 जो है वो मोबाइल फोन छीने गए हैं तो इस हिसाब से तो 74 से ज्यादा वारदातें तो इस शहर में एक दिन में हो जाती हैं। यानी वो खुद
जो डेटा प्रेजेंट हो रहा था उसमें से कुछ चीजें निकाल कर वो पुलिस से सवाल भी कर रहे थे और उनसे उनको कह रहे थे कि आप ये क्या कर रहे हैं। एक और चीज जो आज के इजलास में बड़ी अजीब हुई है वो ये हुई है कि जो एडिशनल आईजी कराची हैं वो जब ब्रीफिंग दे रहे थे तो उन्होंने कहा कि जी रवा माह यानी नवंबर 2023 में कराची में 5 अपराध स्ट्रीट क्राइम के दौरान मुजाहिमत पर मारे गए। लेकिन अगर हम डेटा उठाकर देखें नवंबर का तो 8 अपराध जो है वो स्ट्रीट क्राइम के दौरान मुजाहिमत पर मारे गए, जिसमें से 2 नॉर्थ नाजमाबाद में है, एक नाजमाबाद में है, एक सच्चल में है, एक पीआईबी में है, एक साइड के इलाके में है, पीआईबी कॉलोनी में है। तो टोटल जो बनते हैं वो 8 बनते हैं। लेकिन वजीर आला सिंध को एक गलत ब्रीफिंग दी गई, उनको जो है वो गुमराह करने की कोशिश की गई। और सिर्फ अगर इसी फिगर को, जब ये फिगर में इतना बड़ा तजाद आ रहा है तो हम ये कैसे मान लें कि वो जो दीगर फिगर्स जो मुख्तलिफ अजला के डीआईजीज की जानिब से, एडिशनल आईजी कराची की जानिब से, आईजी सिंध की जानिब से जो दी गई वो ठीक हो सकती हैं। देखिए जो कत्ल के वाकयात हैं वो बताए गए कि जनाब पिछले साल के मुकाबले में जो है वो 15 कत्ल ज्यादा हुए हैं। ये बताया गया कि जनाब जो भत्ताखोरी के वाकयात हैं वो 33 ज्यादा हुए हैं पिछले साल के मुकाबले में। तो ओवरऑल जो सिचुएशन है नजर आई है कि जनाब वो अमन अमान की सूरत हाल कोई अच्छी नहीं है। आईजी सिंह ये जरूर कहते पाए गए इजलास में कि जी अमन अमान की सूरत हाल बहुत बेहतर है, लेकिन उन आदादो शुमार के जरिए जिनके जरिए वो निगरान वजीर आला को जो है मुतमईन करने की कोशिश कर रहे थे, उल्टा उसका हुआ है। उन्होंने यानी आज सब क्लास ली गई है पुलिस ऑफिसर्स की। अच्छा, आज की मीटिंग में क्या पुलिस स्टेशन की इंस्पेक्शन की भी कोई बात की गई? ये तो पहले भी हमने देखा था कि सीएम साहब की जानिब से ये बताया गया था कि तमाम जो पुलिस स्टेशन है उनकी इंस्पेक्शन होनी चाहिए, तो आज भी इस चीज पे बात की गई? जी बिल्कुल, आज उन्होंने कहा कि जब स्ट्रीट क्राइम के इत्तेफाक से बात हो रही थी उसी वक्त ये वाली बात भी हुई कि जब उनको स्ट्रीट क्राइम का डेटा दिया जा रहा था तो उन्होंने कहा कि मुझे तो कहीं शहर में पेट्रोलिंग ही नजर नहीं आती, पुलिस जो है वो पेट्रोलिंग क्यों नहीं करती? फिर उन्होंने कहा थानों के इंस्पेक्शन तक नहीं होते, आप लोग तो थानों के इंस्पेक्शन तक नहीं करते। उन्होंने अपना जिक्र किया मीटिंग में कि मैं गया हूं थानों के इंस्पेक्शन के ऊपर, मैंने वहां देखा है कि किस तरह का पुलिस का रवैया होता है। उन्होंने क्लियरली आईजी सिंह को हिदायत की कि अगर कोई पुलिस एहलकार काम नहीं करना चाहता तो आप उसे नौकरी से फारिग कर दें। तो बहुत ही आज उन्होंने जो है वो सख्त रवैया रखा मीटिंग के अंदर। और ओवरऑल ये बड़ी इंपॉर्टेंट बात थी कि जो डेटा उनसे शेयर किया गया था उस डेटा में जो है बहुत सारी चीजें ऐसी थी कि वजीर आला खुद जो है वो उसके ऊपर हैरान थे। जैसे मैंने आपको थोड़ी देर पहले जो है वो क्राइम रेट जो कराची का है उसके ऊपर बताया। जो आज एक चीज जो है वो ये भी थी कि जनाब निगरान वजीर दाखिला साहब भी सख्त रवैये के कुछ मस्बत असरात नजर आ रहे हैं? आपको लगता है कि पुलिस अब इन एक्शन आ जाएगी और बड़ी तब्दीलियां हमें आने वाले दिनों में नजर आ रही है, या वो इंतजार कर रही है कि केयर टेकर सेटअप कब जाएगा? देखें यही असल में आपने अपने सवाल में खुद ही जवाब भी दे दिया कि नियत चूंकि नहीं है, ठीक करने की नियत नहीं है, इसलिए सबका इंतजार यही है कि कब ये केयरटेकर सेटअप जो है वो खत्म हो जाए। 8 फरवरी की डेट तो आ ही चुकी है इलेक्शन की, उसके बाद थोड़ा बहुत टाइम जो ट्रांजिशन पीरियड होगा उसके बाद इन्होंने चला ही जाना है। तो बस इंतजार इस बात का है कि निगरान सेटअप जाए तो उनकी जान जो है बचे। सिर्फ ऐसा नहीं है कि इसका मतलब ये कि केयरटेकर सेटअप बड़ा अच्छा काम कर रहा है जो कि हम मुख्तलिफ इदारों में देखने के इंतजार करने के वो चले जाए। प्लीज मुझे इजाजत दीजिएगा फ़हीम साहब कि मैं ये पॉइंट मोहसिन साहब की तरफ लेके जाऊँ। मोहसिन साहब, छा केयरटेकर सेटअप जी असीं ॻाल्हि कयूं त एतिरो सुठो कमु कनि पिया जो तमाम इदारा इंतजार कनि पिया त ही वञनि त पोइ असां पंहिंजो सरगर्मी जारी रखूं? ॾिसो, मिनिस्टर ऐं सीएम साहब जेके आहिनि, मक़बूल बाक़र साहब जेके आहिनि, हुनजी पंहिंजी क्रेडिबिलिटी तमामु बहितरीनु रही आहे पंहिंजे हवाले सां। त ज़ाहिर आहे जॾहिं चवंदा जॾहिं मां वञा त घटि में घटि माण्हू यादि रखनि त बाक़र साहब जॾहिं हिते हुआ त उन्हनि बहितरीनु कमु कयो। काफ़ी मामला आहिनि जेके ज़ाहिर आहे हर को जेको बि केयरटेकर सेटअप ईंदो उहो पाण खे बहितर करणु चाहींदो, छाकाणि उन खां पोइ हुनजी पॉलिटिकल लाइफ त का आहे कोन, को पॉलिटिक्स त न कंदा अची या बाद में पॉलिटिक्स कंदा। जेतिरो बि टाइम आहिनि त माण्हू यादि कनि, किथे बि वञनि त माण्हू जो बाक़र साहब आपने बड़ा अच्छा काम किया। त इहा ज़रूर आहे, हर कंहिंजी ख्वाहिश हूंदी आहे, मुंहिंजी बि ख्वाहिश हूंदी किथे मां कमु कयां ऐं वञा त माण्हू पोयां यादि रखनि, सुठे लफ़्ज़ में यादि कनि। बाक़र साहब जो राइट आहे, जेकॾहिं हू मां चवां थो त असांखे 2-3 महीननि जो बि रिलीफ जेकॾहिं कराची में ऐं बाक़ी ओवरऑल सिंध में जेकॾहिं असांखे ॾेई था वञनि त मां सम्झां थो बाक़र साहब जी, सीएम साहब जी इहा वॾी कंट्रीब्यूशन हूंदो असांजे सिस्टम में ऐं असांजे पॉलिटिकल एनवायरनमेंट में। ठीक, अच्छा गाज़ी साहब, तव्हांजी तरफ़ां वञणु चाहींदुसि त मंशिया जी जिते असीं ॻाल्हि कयूं पिया त उते गैर कानूनी परदेन जे हवाले सां का अहम गुफ़्तगू थी अॼु मीटिंग में, जिते स्ट्रीट क्राइम ऐं ॿियनि अमन अमान जी सूरत हाल हवाले सां ॻाल्हि थी? बिल्कुलु लैला, परदेन जे हवाले सां अॼु ब्रीफिंग ॾिनी वई सीएम खे। थोरो जेको क्वेश्चन तव्हां मौसम साहब खां कयो हुनखे ऐड कंदो हलां, छाकाणि त केयरटेकर सेटअप आहे न लाला, ही जवाबदार न आहे पॉलिटिशियंस वटि, पॉलिटिकल प्रेशर न आहे, इंडिपेंडेंट सिस्टम आहे, इनखे वापसि घर वञिणो आहे, इन करे बेहतर तरीक़े सां परफॉर्म करे सघनि था। बदकिस्मती सां जेको असांजो पॉलिटिकल स्ट्रक्चर ईंदो आहे उन में सिफारिशूं हूंदियूं आहिनि, MLAs जूं, MPAs जूं, इलेक्टेबल्स जूं, जंहिंजे करे असांजो सिस्टम वेझी वियो आहे। अॼु हिन इजलास में गैर कानूनी परदेन खे सिंध मां तरण वारे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी बाज़ाब्ता पुलिस जे तरफ़ां,
ऐं उन ते यकीनन कुझु देरि डिस्कस थियो आहे त जेको मजमूई तौर ते परॾे हितां मोकिलिया विया आहिनि सिंध मां अफ़गानिस्तान पहुता आहिनि या हींअर कहिड़ा इंतज़ाम पुलिस जे तरफ़ां कया वञनि पिया, पर जेको फोकस हुयो उहो साॻियो जीअं मोहसिन साहब ॿुधायो, फ़हीम सिद्दीकी साहब ॿुधायो त अॼु क्राइम फोकस हुयो अॼोकी मीटिंग जो मेन, ऐं उनखां सवाइ जेको मनशियात जो वाइपो ऐं विकिरो आहे उन ते CM साहब फोकस्ड हुयो। ऐं पुरोमीन पाण इन करे आहियूं त कम अज़ कम ही अहिड़ो CM आहे जेको पुछाणो करे पियो, जेको पुलिस ऑफिसर्स जी रवायती ब्रीफिंग ते यकीन करण बजाए उन्हनि खां पुछे पियो, आॾी पुछा करे पियो ऐं पुलिस खे इहो मैसेज वञे पियो त हुननि जी जेका परफॉर्मेंस आहे अवां जे मुताबिक़ पुलिस जे डाटा के बाय त करे सघे थो न, भरोसे क़ाबिल त आहे न पुलिस जे डाटा जे करे कतन न लैला जी असांखे काफी ॿुधायो स्ट्रेट फॉरवर्डली तव्हां जी हाँ, बिल्कुल। छाकाणि क्राइम जो एक्सपीरियंस आहे अगरि पाण खे फ़हीम सिद्दीकी साहब ॿुधायो त एवरेज जज साहब चयो त 74 मोबाइल फ़ोन फुरजनि पिया कराची में। जेकॾहिं तव्हांजी ब्रीफिंग ते यकीन कजे, तव्हां असां सभु कराची में रहूं था त बदर मां जेकॾहिं साइकिल चोरी थी वञे उन समेत केतिरा क्राइम कराची में थियनि था, तव्हां असांखे अंदाज़ो त आहे न त कराची केॾो वॾो शहर आहे, समय वारदातूं कराची में थियनि थियूं। मोबाइल फ़ोन जंहिं माण्हू खां फुरिजे थो उहो थाणे ते कोन थो वञे, रस्ते में गली घटीअ में जंहिं माण्हू खां फुर कई थी वञे स्ट्रीट क्राइम जे दौरान उहो माण्हू थाणे ते कोन थो वञे, ट्रस्ट कोन थो करे। बाइक चोरी जी, बाइक फुर जी FIR थाणे ते न पई थिए, छाकाणि त माण्हुनि खे ख़बर आहे जॾहिं असां थाणे में वेंदासीं बहितर ट्रबल क्रिएट थींदो, असांखे कंहिं क़िस्म जो रिलीफ मरहले मां आम शहरनि खे गुज़रणो पवे थो। मोहसिन साहब जेकॾहिं तव्हां कंक्लूडिंग रिमार्क्स ॾियणु चाहियो, कुझु ऐड करणु चाहियो त प्लीज़। फ़हीम सिद्दीक साहब इज़ अ वेरी सीनियर रिपोर्टर, कराची जा तमामु सीनियर रिपोर्टर आहिनि ऐं उन्हनि जी जेका इंफॉर्मेशन हूंदी आहे ख़ासि तौर ते क्राइम ते मां सम्झां थो कराची में जेकॾहिं कंहिंखे PhD कयल आहे त फ़हीम सिद्दीकी साहब कयल आहे, त हुनजी इंफॉर्मेशन पुलिस जे हवाले सां काफ़ी वैलिड हूंदी आहे। त हाणे तव्हां सम्झो था अॼोकी मीटिंग में जहिड़े तरीक़े सां मक़बूल बाक़िर साहब हिदायतूं जारी कयूं आहिनि, हिन जो नेक्स्ट वीक में जेकॾहिं असरु नज़र न आयो त इहो सम्झी वञणु घुरिजे त असांजा जेके पुलिस ऑफिसर आहिनि उहे वेट कनि पिया, थोरो कॉस्मेटिक चेंजिस ज़रूर ईंदियूं, तव्हांखे पुलिसिंग नज़र ईंदी, तव्हांखे गाॾियूं नज़र ईंदियूं, माण्हू तंग थींदा ऐं उन खां पोइ तव्हांखे ॾिसूं था त इहो जेको हफ़्ते में तव्हांखे चेंज नज़र ईंदी। ठीक है, फ़हीम सिद्दीकी असा सीनियर सहाफ़ी भी गड मौजूद है। फ़हीम साहब बहुत शुक्रिया आपके कीमती वक्त का, आपने जिस तरह से जो आज की मीटिंग हुई उसके हवाले से अपडेट किया। गाज़ी साहब अवां जी भी वरी मेहरबानी प्रोग्राम में टाइम करण जे लाइ, मोहसिन साहब अवां जी वरी मेहरबानी प्रोग्राम में टाइम ॾियण जे लाइ। सो नाज़रीन ही हुई अॼु जा अहम सेगमेंट्स अवां जे आरो रखियासीं। हिकु तरफ़ ॿुधायोसीं तव्हांखे त सियासी मैदान में छा थिए पियो ऐं ॿिए तरफ़ हिकु अहम वेहक जेका थी सिंध में अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां उन ते ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी हो, छो त जेकॾहिं अहिड़नि मामलनि खे सीरियस न वरितो वेंदो त तेसीं ताईं कुझु बि न थींदो। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।